अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा दे त ख़बर अॼु सलाम जो जवाब सफ़ा ढिलो ॾिनी। ख़ैर त आहे खंड जो जहाज ॿुॾी वियो छा? परेशान वेठो आहे सफ़ा एॾो। वदा परेशान मां इन जी लाइ आहियां हा त असांजा 4-5 मुड़ुस ज़ख्मी थी पिया आहिनि। ज़ख्मी? शुक्र कर, शुक्र कर। अरे शुक्र क्या? मथो ख़राब थियो थी छा? असांजा 4-5 मुड़ुस ज़ख्मी थिया आहिनि ऐं उहो सो बि इस्पताल में पिया आहिनि ऐं तूं तुंहिंजे शुक्र क्या चरियो थी वियो आहे छा? तॾहिं त चवां थो यार, शुक्र कर बाबा, हर हाल में शुक्र करणु खपे। छो शुक्र क्या? कीअं शुक्र क्या? बाबा मानी खाई बि आहे, बिस्मिल्लाह करे मानी खाई बि आहे, पाणी पीबो आहे बिस्मिल्लाह करे, वरी शुक्र अदा कबो आहे। अलाह जो शुक्र अदा त करणो आहे न यार। इन जो मतिलबु मुंहिंजा मिट माइट ज़ख्मी थियनि, मरण जहिड़ा थी वञनि ऐं मां शुक्र कयां ॼण मां ओफरा थो यार तूं त हरू भरू मूं ते नाराज़ थिए थो। मां चवां थो ग़लति सलत न ॻाल्हाए। यार मां ग़लति ॻाल्हायो न आहे, मां त तोखे सही थो चवां भाऊ, त शुक्र कर, शुक्र कर। वरी वही ॻाल्हि। अरे अदा ॻाल्हि ॿुध, चिड़ न। मुड़ुस तुंहिंजा मां त न मारिया, होया त ज़ख़्मी त झेड़े में थिया न। अदा ज़ख्मी त झेड़े में थिया आहिनि, पर ख़ुदा जी मार पए उन्हनि कबीलाई वॾेरनि खे जंहिं जंगियूं कूड़ियूं सूड़ियूं छेड़ियूं ऐं असां ग़रीबनि जे मथां पिया आहिनि। हाणे असां काॾे वञूं? अरे न असांखे मलम जो पैसो, न पटीअ जो पैसो, न मानी खाइण जो पैसो। इहा ॻाल्हि वाकई तूं भली कई। वो चवंदा न आहिनि, विड़नि सां न लताड़जनि बूढ़ा। इहा ई ॻाल्हि आहे न। हाँ बाक़ी दुखु कीअं न कयां यार? अच्छा अदा इहो त ॿुधाए, पर ज़ख़्मी आहिनि, मुआ त न आहिनि न? यार ॻाल्हि कहिड़ी थो करे? ज़ख्मी थिया आहिनि मुआ न आहिनि, ज़ख्मी थिया आहिनि मुआ न आहिनि। अरे बाबा ज़ख्मी बि थिया आहिनि त मुअलनि जहिड़ा ई थिया आहिनि। अञा चए थो शुक्र कर। बाबा पोइ बि बची त विया आहिनि न। मुंहिंजो मक़सदु इहो आहे बचा नी त माण्हू शुक्र करे। अदा हा इहा ॻाल्हि त बिल्कुलु सही थो करे। इहे असांजा पंहिंजा मिट माइट मरी बि सघनि पिया जहिड़े जटे में। हाणे हीअं कर, अचु त दुआ करूं। वरी छा जी दुआ करूं? बाबा हिन पंहिंजे इलाइक़े जी, पंहिंजे अमन अमान जी, हा इहा ऐं मुंहिंजा अलाह हिन पंहिंजे अमन अमान जे इलाइक़े में पंहिंजी रहमत बख़्श। जेकी विढ़ियल चिड़ियल पाण में कबीलाई वॾेरा सरदार आहिनि उन्हनि खे बि राज़ी रख, त जीअं असां जहिड़ा कई ग़रीब कुराड़ा मुड़ुस जवान नंढड़ा वॾड़ा जानवर पखी पुखण अमन सां रहनि। या अल्लाह आमीन आमीन।